सहूलियतूं मौजूदु आहिनि। हालांकि स्कीम तमामु नंढड़ी आहे, पर ही एज़ पर माई बिज़नेस न, पर हिकु स्टेशन खे हिकु सुठी शइ ॾियण जे लाइ हिते अंडरग्राउंड सेवरेज हूंदो ऐं जेको सो गैस ऑलरेडी हिते मौजूदु आहे ऐं उहो बि हिते पहुचाइबो। लाइट आहे ऐं जेके रोड आहिनि पेवर ब्लॉक सां ऐं कंपाउंड वाल आहे ऐं बेसिक कम्यूनिटी हॉल आहे, मस्जिद आहे, स्कूल जो प्लाट आहे। ये टोटल सहूलियतूं हिन स्कीम में मौजूदु आहिनि। अब्दुल्ला खान सिटी नाले घणे सां फुट स्कीम आहे। स्टार्टिंग कीअं आहे, घणे फुट पिया ॾियो माना हिकिड़ो प्लाट जेको? उहो मुंहिंजी मार्केटिंग कमेटी आहे, तव्हांखे उहा ॿुधाई। अच्छा, हा, मार्केटिंग कमेटी वारा पर वेठा आहिनि। फैसिलिटीज़ तमामु जेके आहिनि उहे सभु तव्हां ॾियो पिया। हिन में स्कूल बि आहे ऐं पंहिंजो मस्जिद बि आहे, पार्क बि आहे ऐं कुशादा रोड बि हेॾे बि आहे। रोड बनल बिल्कुलु उहो सभु असां पंहिंजे माना इन में जेके असांजो माना जेके क़ीमतूं दोस्तनि जेके डिस्कस कयूं आहिनि उन में माना डेवलपमेंट चार्ज का अच्छा, मतलब हिडन चार्जिस हूंदियूं आहिनि, डेवलपमेंट चार्जिस हूंदियूं आहिनि, उहे बिल्कुलु न आहिनि। हिकिड़ी सिधी सी जेकी कॉस्ट आहे दोस्तनि सां डिस्कस थियो आहे, जेके असांजा माना मार्केटिंग कमेटी जा दोस्त आहिनि, त उहे सभु उन में इंक्लूड। माशाल्लाह साईं, तमामु बहितरीनु। ही माना मुख़्तलिफ़ शइ नज़र पई अचे कोशिशि आहे स्टेशन जी तारीख़ में। असांजी कोशिशि सभु शयूं मौजूदु करे पियो ऐं तमामु माना नंढी क़ीमत में तव्हां हिकिड़ी माना उड़ेलाल स्टेशन वासियुनि खे हिकिड़ो तोहफ़ो पिया ॾियो। कोशिशि कयूं था। असांजी नंढड़ी कोशिशि आहे कि माना उहा नंढड़ी स्कीम अनाउंस करे छॾियूं जी जी, जो माना कमाई खां वधीक जेको सो माण्हू उन शइ खे थोरो सुठो लॻे। ये ॿुधण में आयो त जेके हिते प्लाटिंग में जेके शयूं आहिनि उन जे हवाले सां ॿुधाइजो। ऐं ॿियो घणे फुट तव्हां हीअ स्कीम हलायो पिया? दादा ही असां हलायूं पिया हिते 2000 रुपया फुट। माशाल्लाह, हुन में डेवलपमेंट चार्ज जेकी आहे प्लस आहे, हिन में फैसिलिटियूं आहिनि, रोड आहिनि, अच्छा, टेक्सटाइल रोड आहिनि, मस्जिद आहे, उन खां पोइ एजुकेशन जे हवाले सां स्कूल आहे, उहो बि छॾियो आहे। ऐं नंढिड़ो प्रोजेक्ट आहे, बहरहाल माना तमामु ख़ूबसूरत आहे, बाउंड्री वाल आहे हिन में। तव्हां प्लाटिंग खे छा था सम्झो? ही मुख़्तलिफ़ नज़र अचे पियो, असांखे त मुख़्तलिफ़ नज़र आयो। साईं ही ईअं सम्झो कि बिल्कुलु मुख़्तलिफ़ ई आहे ऐं हिकिड़ी सोसाइटी टाइप सम्झो, मिनी बिरिया टाउन आहे। माना तरीक़ेकार डाउन पेमेंट आहे 5 लख रुपया एडवांस आहे, पेमेंट शेड्यूल हुन जो, ऐं 6 माही हुनजो 2 लख रुपया आहे। 2 लख रुपया 6 माही ॾियणा पवंदा। किस्त 50,000 रुपया पर मंथ आहे। बक़ाया जेकी रक़म बचे थी 18 महीननि में क्लियर करणु, 18 महीननि जो प्रोसेस आहे। सहूलियतूं कहिड़ियूं कहिड़ियूं? सहूलियतूं हिन में ड्रेनेज सिस्टम आहे, अंडरग्राउंड ड्रेनेज सिस्टम, रोड टपटाइल लॻंदा, बाउंड्री वाल आहे, लाइट आहे, प्लस गैस आहे। ठीकु, महिरबानी, थैंक यू।